मछियारी तालके डी यूसी फकीर ओथियाणी जे गोठन तालिब पोटा मोले दिनों सैतो खंडू रोड स्टॉप समेत अक्सर गोठन में सफाई न थी। यूनियन काउंसिल फकीर ओथियाणी जे मेन स्टॉप खंडू रोड ते सफाई न थियण सबब गंदगी जा ढेर लगी विया। नेशनल हाईवे रोड के भरिसां पुलिस पोस्ट अग्यां गंदो पानी बीठल हुजण करे नंढन ॿारनि औरतुनि समेत माण्हुनि खे अचण वञण में शदीद तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। कंहिं बि वक़्तु वॾो हादसो थी सघे थो। खंडू स्टॉप में नेशनल हाईवे जे भरिसां अक्सर गोठन में गंद कचरो पयल गंदो पानी निकाल न थियण सबब माण्हुनि जी अच वञ जो रस्तो बंदि पयल आहे। गोठाणा ॾचे हेठि आयल आहिनि। रहवासी शदीद तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। इंतज़ामिया पारां पानी कढाए ॾियण, सफ़ाई कराइण ऐं गोठाणनि खे सहूलियतूं फ़राहम करण वारनि ऐलाननि बूटो न ॿारियो आहे। नटियारी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि बि खंडू स्टॉप ऐं भरपासे जे गोठनि जे रहवासियुनि जी सार न लधी। हितां जे रहवासियुनि इंतज़ामिया समेत वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची